डिग्री NA-212 PS-48 ते PP उम्मीदवारनि चूंड मुहिम जो बाक़ायदा आगाज़ करे छॾियो। NA-212 ते PP उम्मीदवार मीर मुनव्वर अली ख़ान टालपुर ऐं PS-48 जे उम्मीदवार अॻूणे MP मीर तारिक अली ख़ान टालपुर डिग्री भरिसां ॻोठ हाजी नूरसन चांडियो खां इलेक्शन मुहिम जी शुरूआत कई। ॻोठ हाजी नूरसन चांडियो में कोठायल जलसे के NA-212 जे PP उम्मीदवार मीर मुनव्वर अली ख़ान टालपुर, PS-48 जी उम्मीदवार मीर तारिक अली ख़ान टालपुर, हाजी नूरसन चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त PP सरकार पंहिंजे दौर में पाकिस्तान में तालीम, सिहत, रोज़गार ऐं ज़राअत जे बहिती लाइ क़दम खयां आहिनि। कोरोना ऐं ॿोॾनि जहिड़े वबाई सूरत में बि असां कॾहिं बि आवाम खे अकेलो नाहे छॾियो। हिननि चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द वज़ीर आज़म थियण खां बाद आवाम लाइ रोज़गार जा दरवाज़ा खोले छॾींदो। असां ॿीहर इक़्तिदार में अचण बाद सरकारी मुलाज़िमनि जी पघार में वाध, पोरितनि लाइ अझा बिजली जा 300 यूनिट मुफ़्त समेत आवाम खे बुनियादी सहूलियत संदन घरनि ताईं पहुचाईंदासीं। हिननि चयो त आवाम जे वोट जी ताक़त सां 8 फरवरी ते PP मुखालफ़नि खे शिकस्त ॾींदासीं। PP उम्मीदवारनि UC मीर हयात टालपुर जे अॻोठनि ग़ुलाम नबी जुनेजो, जहान ख़ान चांडियो, ग़ुलाम नबी पंवर, अल्लाह बख्श नुहाणी, वज़ीर ख़ान नुहाणी समेत UC जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चूंड मुहिम जे लाइ पहुता। इन मौक़े ते ज़िला वाइस चेयरमैन मीर हाजी अहमद ख़ान टालपुर, मीर ज़ुल्फ़िकार टालपुर, मीर ज़ाहिर हुसैन टालपुर, PP बदीन जो सदर हाजी रमज़ान चांडियो, मीर बाबू टालपुर, मीर जारी ख़ान टालपुर, रेज़नू ख़ान नुहाणी, ग़ुलाम नबी जुनेजो, मीर नईम ख़ान टालपुर, ग़ुलाम अल्लाह जरवार, आज़म ख़ान नुहाणी, फ़क़ीर राणो माली समेत ॿिया अॻवान मौजूदु हुआ। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।